नौशर फ़िरोज़ ठारूशाह बाईपास जे रवासर मस्मात निशा मंगणो संदसि धीउ ऐं भाउ अली अकबर अली असगर समेत ॿियनि मुड़ुस ऐं ॾेरनि जे ज़ुल्मनि खां तंग थी करे नेशनल प्रेस क्लब नौशर फ़िरोज़ पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो मुड़ुसु वाजिद अली कल्हड़ो संदसि भाउ जावेद कल्हड़ो जेके आइस जा मवाली आहिनि नशो करे घर अची बिला जवाज़ मूं मथां तशदुद कनि था जॾहिं अॼु मुंहिंजे हथनि में आङुरियूं भॼी पयूं आहिनि जंहिं बाद मां संदसि भेण वटि मुचर वञी दाह ॾिनी त उहे बि मूं मथां हमिलो करे तशदुद जो निशानो बणायो आहे। मूंखे चए थो त पंहिंजे पीउ खां ज़मीन जो हिसो वठि न त मां तोखे मारे छॾींदसि। मूंखे मुंहिंजे मुड़ुस ऐं ॾेरनि मां जान जो ख़तरो आहे। वधीक हुननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इहो मुंहिंजे मुड़ुसु माना मां वेठी हुअसि त उते माना छोकिरीअ सां पियो ॻाल्हाए वरी मूंखे बदशत गारियूं ॾिनई मूं त कुझु न चयोमांसि मूंखे बदशत गारियूं ॾेई आइस पीतल आई ॿिन्हिनि भाइरनि खे जावेद ऐं हिन वाजिद खे मूंखे बेअदि करे मारियो अथनि। वरी मां हुनजी भेण जे घर वियसि होॾे मचुर हुनजी भेण जे घर वियसि हुनजो नंढो भाउ मूंखे छॾे आयो उते मूंखे हुननि ॿारनि जूं पैंट शर्टियूं पायूं उतां मूंखे पटा खणी आई सटियो कुटियो अथई। मूंखे पंहिंजी बनिड़ी आहे हिनखे त चए त पिणे खां बनी वठी न त मां मारींदोमांसि चई तव्हां इन जे करे बनीअ जे करे चकर कयो 2-3 चकर मूंखां विड़ियो बि आहे मूंखां फसीरियूं कयूं अथई मूंखां विड़ियो आहे। मां अॻ में बि मुंहिंजी माई जा ॾंद भॻाई यको जेल में हो 7 महीना जेल में हो हींअर चए थो मां कंहिंजे पुलिस खे या कंहिंखे बि कयई न मां ठुपमां उन महिल मां पिस्टोल पियो आहे मां हितां घर वेठे मारे ईंदोमांसि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।